अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ो हाल आहे? ठीकु आहियो? तबियत सही आहे न? हीअ ॾिसो पिया मुंहिंजो घरु आहे पोयां, ऐं हीअ आउं वेठो आहियां। हिन पासे मुंहिंजे चाचे जो घरु आहे, हीअ मुंहिंजे चाचे जो घरु आहे, ऐं हीअ रोड आहे। हीअ रोड ॾिसो पिया, हीअ बनियूं वग़ैरह आहिनि, ऐं हीअ बनियूं वग़ैरह आहिनि। हीअ सभु प्राइमरी स्कूल आहे असांजे ॻोठु मुंहिंजो काका जो। हीअ मुंहिंजो घरु आहे, हीअ मुंहिंजो घरु आहे, ऐं इहो साम्हूं प्राइमरी स्कूल आहे मुदू काका जो। ऐं हीअ असांजो ॻोठु आहे, जेकी बनी आहे हीअ। तो हीअ तव्हां ॾिसो पिया, कुझु जाइ ते थियूं आहिनि, हीअ ॾिसो पिया कुझु जाइ ते कोन थियूं आहिनि, बनियूं आहिनि। ऐं ज़ूम करे थो ॾेखारियां, हीअ ॾिसो हीअ साम्हूं माल। कुझु जंहिंजो घरु हिन पासे आहे उहे हेॾां पिया कनि, जंहिंजो घरु वरी हेॾां आहे उहे हेॾां पिया माल कयो वञनि। ऐं इहो सिस्टम आहे, हर को घर ॾे रवां दवां आहे। शाम जो टाइम थी चुको आहे, सिजु लही चुको आहे, लहण वारो आहे। अञा रोशनी आहे, सो हीउ सिजु लहण वारो आहे। सो ऐं आहियां सिर्फ़ु तव्हांजे लाइ वीडियो ठाहिणु। मूंखे वीडियो ठाहिणु कोन ईंदी आहे, पर आउं सिखां पियो। कुझु टाइम में जी तव्हांजी सपोर्ट हूंदी त शायदि आउं सिखी वेंदुसि। ऐं मुंहिंजी दिलि थी चए तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, उन हिसाब सां जेको सो। ऐं ॿी ॻाल्हि त अॼु आउं तव्हांखे ॿुधायां त छो आउं भला हिकिड़े हंधि वेठो आहियां, हिकिड़े हंधि वेही वीडियो पियो ठाहियां। उन जे करे पियो आउं तव्हांखे हिकिड़ी हंधि वीडियो ठाहे ॾेखारियां। आउं हली कोन थो सघां, वरी पोइ तव्हां मूं लिकायो, पर या छा कयूं, मजबूरी अॻियां वजह सां। पहिरीं अलाह शुक्र आउं हलंदो घुमंदो हुउसि, पोइ एक्सीडेंट थियो। उन खां पोइ कुझु चेल में धक लॻा, कुझु बहानो, पोइ 2007 में एक्सीडेंट थियो। पोइ अलाह शुक्र आहे बहितरु हुउसि, तक़रीबन 2015 ताईं ओके हुउसि। उन खां पोइ वरी आहिस्ते आहिस्ते माना थोरो कमज़ोर थींदो वियुसि, वीकनेस ईंदी वई। ऐं आहिस्ते आहिस्ते पहिरीं भितनि खे झले हलंदो हुउसि, पोइ वरी ईअं करे आहिस्ते आहिस्ते हाणे जेको त आउं बिल्कुलु हली कोन थो सघां। ॿई ॼणा हुजनि थो, ॿिनि ॼणनि खे झले करे आउं हली सघां थो। पोइ उन हिसाब सां आउं वेठो आहियां, वेही तव्हांखे वीडियो ठाहे पियो ॾेखारियां, व्लॉगिंग करणु चाहियां थो। अगरि इहे तव्हां मूंखे सब्सक्राइब कंदो त आउं व्लॉगिंग कंदुसि ऐं ठाहींदुसि ऐं अॻियां वधंदुसि। तव्हां मूंखे लाइक कंदो, महिरबानी करे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, मूंखे लाइक कयो, मूंखे कमेंट कयो, ऐं मूंखे ॿुधायो मुंहिंजूं कहिड़ियूं ग़लतियूं आहिनि। हिन हिसाब सां अॼु आउं आयो आहियां तव्हांजे लाइ ॿाहिरि आयो आहियां। हाणे कीअं आयो आहियां, व्हील चेयर ते आयो आहियां, ॿाहिरि आहियां तव्हां लाइ करे वीडियो पियो ठाहियां। मूं वटि मोबाइल झलण बि कोन थो अचे मूंखे, तो बसि जहिड़ो तहिड़ो आहे वीडियो ठाहियां पियो। पंहिंजी जेकी बि ॻाल्हि आहे, 2015 में ऐं माना बिल्कुलु माना थोरो माना सफ़ा बिल्कुलु वीक, माना बिल्कुलु त न चइबो खणी, पर मां थोरो वीक थी वियुसि। पोइ वरी 2017 में वियुसि कराची सिविल अस्पताल में पंहिंजे इलाज लाइ, पंहिंजे वाल साहब सां गॾु, पर उते हुनखे अटैक अची चुको। सो बसि हू गुज़ारे वियो। पंहिंजे पीउ जो हिकिड़ो पुटु आहियां, ऐं बसि उहो मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो। सो नौकिरी वग़ैरह कोन्हे। मुंहिंजो पीउ रिटायर टीचर हो, उहो रिटायर थी चुको हो। ऐं बसि आउं ॻोठु आहियां हींअर। हीअ असांजो ॻोठु आहे, तव्हां ॾिसंदा हूंदो। हीअ पोयां मुंहिंजे चाचे जो घरु आहे, हीअ ॾिसो पिया बिल्कुलु। हीअ जेको आहे हिन पासे, इहो मुंहिंजे चाचे जो घरु, ऐं इहो मुंहिंजो हीअ त ऐं जीअं तव्हांखे पंहिंजे ॻोठ जो माहौल जेको मूंखां पुॼी सघे थो, उहो आउं तव्हांखे ॾेखारियां थो। त मुंहिंजूं ढगियूं, मुंहिंजूं न पर मुंहिंजे चाचे जूं ढगियूं वग़ैरह, माना मुंहिंजे चाचे जूं, माना मुंहिंजूं काल मिड़ेई सही आहे, असांजो फ़र्क़ु कोन्हे को तक़रीबन। ये मूंसां गॾु मुंहिंजी छोकिरी आहे। जैसा तो मैं आपको लेके चल रहा हूँ अपनी ज़मीनों में। ये स्कूल है गवर्नमेंट का, गर्ल्स स्कूल बनाया है गवर्नमेंट ने, जो अभी बंद है, वो नहीं हुआ है, बिल्डिंग बना के छोड़ दिया है, बाकी बना हुआ नहीं है। और उसके बैक साइड पे और इसके साथ में हमारी ज़मीनें हैं,
کیونکہ ہم کاشتکاری کھیتی باڑی وغیرہ کرتے ہیں، گائے بھینسوں کے لیے گھاس چارہ وغیرہ کرتے ہیں۔ اس سائڈ حاجی مصری موبائل سروری اس کی زمین ہے، مرحوم ہو بیچارہ، اللہ جنت نصیب کرے۔ اور یہ ہمارا اسکول ہے، گرل کے نام کے بنایا تھا لیکن ابھی اوپن نہیں کیا ہوا، تو اس حساب سے یہ جو ہے نا بنا ہوا ہے۔ آگے چلتے ہیں، آپ کو میں ساری ڈیٹیل دیتا ہوں۔ تو میں کہاں تھا، میں بھول گیا۔ اور یہ آگے ہماری زمینیں، یہ مطلب یہ ہماری زمینیں ہیں، یہاں سے ایسا ایسا میں تو نہیں چھوڑ سکتا، میرا کزن جا رہا ہے۔ اور یہ ہمارے پورا گاؤں ہے، یہ 3-4 گھر ہیں، یہ میرے چچا کا گھر اور میرے کزنوں کا گھر ہے۔ اور یہ جب ہم یہاں پر کاشتکاری کرتے ہیں، یہاں پر یہ پٹیاں جائیں ووڑ چوندا آहियूं असीं बाबा सिंधीअ में वोण चवंदा आहियूं। तो हिते वोण लॻा पिया आहिनि, ऐं वरी ताईं मतिलबु कपास पुटियूं लॻी पियूं आहिनि बाबा, पुटियूं। ऐं हीअ जंतर बि आहे, हीअ ट्रांसफार्मर साम्हूं आहे, ऐं मां लाइट वेंदी आहे ॻुठ जी, अॻियां एलडी वापडा वारा कटे विया आहिनि। तो उमेद थो कयां त मूंखे मुंहिंजी वीडियो तव्हांखे सम्झ में ईंदी हूंदी, कुझु उर्दू त वरी कुझु सिंधी कमु थो हले। हाणे वधीक वरी तव्हां ॿुधायो तव्हां छा उर्दू में ठाहियां या सिंधीअ में ठाहियां, वरी तव्हां कमेंट करे ॿुधाईंदव। ऐं जीअं ठाहियां, जीअं तव्हांखे वधीक बहितर सम्झ में अचे। बाक़ी मुंहिंजो हाल इहो आहे, पोइ बसि वांदो वेठो आहियां, तो बसि उन करे दिलि चवंदी आहे वीडियो वग़ैरह ठाहियां, बसि मोबाइल नई वरितमि। पोइ वरी हीअ रस्ती आहे जेकी असीं पंहिंजा गाॾी वग़ैरह हूंदी आहे या पंधु वग़ैरह ते घर ॾेई वेंदा आहिनि। हीअ बनी आहे, घर आहिनि बनीअ जा, बनीअ में असांजा। ऐं साम्हूं ढिघबूअ जो लॻल आहे वण, इहो साम्हूं ढिघबूअ जो आहे। इहे घर आहिनि जंहिंजो बुअ जो ढिघ उहो उन जो मालिक इहो आहे साम्हूं घर कुंडार। ऐं मुंहिंजे चाचे जो, ऐं माना ईअं असां सभु तक़रीबन काका रहूं था, पंहिंजा माइट आहियूं पाण में। तक़रीबन 25-30 घर आहिनि, 25 घरनि जो हिसाब किताब जो ॻोठ आहे। इहो असां वञूं पिया वरी वापसि, वरी वधीक तव्हांखे स्कूल जो दीदारो कराईंदासीं अंदरां। ट्रांसफार्मर ॾिसी अचो तव्हां, तारूं कुझु ॾींहं पहिरीं पाए लॻी न, हुन में सभु तारूं सड़ी वियूं। कुछ दिन पहले आग जो लगी थी, उसमें तारें सारी जल गई है, और फिर 1-2 दिन में लग जाएंगी। और जो है ना लाइट का निज़ाम धर्म भरम में। तो ये हमारे गांव का प्राइमरी स्कूल है जो चलता है, मतलब ओपन है। इसमें ये जो है गर्ल्स स्कूल है, इस साइड एक गवर्नमेंट ने बिल्डिंग बनाई हुई है, पर ये चलती नहीं है, अभी तक बंद है। और आप देख सकते हैं ये कैसा हालत हो गई है इसकी। और ये हमारे भैंसें वगैरह, ये सामने मेरा घर है। और ये मेरे चाचा का बेटा आफ्ताब, उसने ये अपनी भैंसों के लिए, अपनी भैंस के लिए और अपनी गाय के लिए एक छपरा बनाया हुआ है, जिनको दिन के टाइम पे छाया में खड़ी करता है। ये उसकी गाय हैं और भैंस है, और ये हमारा घर है। जितने बाय लगी है वो होता है, जहाँ पर भाईजान जहाँ पर आग लगी थी वो भी आपको दिखा दूँ। ये मेरा घर हो गया, ये मेरा घर गेट है। वो जो आगे चलते हैं जहाँ पर आग जो लगी थी ना, वो भी आपको दिखा दूँ कि आग मतलब लगी थी, कैसे लगी थी, बहुत ख़तरनाक आग थी। लेकिन अल्लाह का शुक्र है कोई बड़ा जानी नुकसान नहीं हुआ। ये देखो ना आप कैसे आग लगी हुई थी, बिल्कुल ये आग। ये सामने मस्जिद भी है, इधर घर भी हैं, ये साइड मेरा घर है। आग फैल रही थी लेकिन फायर ब्रिगेड आ गई। मैंने वीडियो में आपको एक क्लिप भेजी है, वो आप देख सकते हैं। और आप मुझे कमेंट में बताएं ना सिंधी में ॻाल्हायां या मैं उर्दू में बात करूं। अब ये बता दें, ये मस्जिद है, ये इमाम साहब का कमरा है जिसमें वो रहता है।
میں نے اپنے کزن کو موبائل دیا ہوا ہے, یہ ویڈیو بنا رہا ہے. صحیح ہے, یہ آپ دیکھ سکتے ہیں, ادھر آگ لگی تھی. یہ ہمارا گاؤں ہے, یہ گاؤں کی بیک سائڈ ہے. یہ واپسی چلتے ہیں اپنے گھر کی طرف, اور جہاں پر ہم بیٹھے ہیں وہاں پر چلتے ہیں. اور آپ دیکھ سکتے ہیں میں تو نہیں چل رہا, ویڈیو کے حساب سے آپ کو بتا رہا ہوں کہ ابھی واپسی لے کے آ رہا ہے. میں آپ کو وائس اوور کی ہے میں نے, آپ دیکھ سکتے ہیں. یہ جو ہے نا یہ میرا گھر ہے. یہ ایک گھر میرے گھر کے سامنے بیر جو ورنا منا بیر جو ورنا اردو